दासिन गंबट वेझो पुलिस मुपैना मुक़ाबले में एक ॾोहारी के मारण की दावा कई है। तफ़सील मालूम कयो था बादशाह भंड खां। जी बादशाह। जी बिल्कुल गंबट परसा टंडरो मस्ती थाने की हद लाड़काणो रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त जंहिंमें हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त हुनखां हथियार बि जेको आहे हथु कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त SHO टंडरो मस्ती यासिर कोसो ऐं हुनजी टीम पारां लाड़काणो रोड वटि गश्त दौरान मोटरसाइकिल सवार खे रोकण जे इशारे बाद ॾोहारियुनि ऐं पुलिस जी फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिंमें ज़ख़्मी ॾोहारी खे गिरफ़्तार करण बाद अस्पताल मुंतक़िल करण ते ज़ख़्मनि जा सूर नसण ते मारिजी वियल ॾोहारी जेको आहे ज़ख़्मी थियल ॾोहारी मारिजी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त ॾोहारी जी शनाख़्त जेका आहे इमदाद अली वल्द रमज़ान चौहान जे नाले सां थी आहे, जेको SSP खैबर जो बि चवणु आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु मूसाणी वेझो ट्रक मालिक नोमान नारई खे नशो ॾेई ज़ना जो निशानो बणायो वियो हो, जंहिं बाद खेसि फ़ौत थी वियो हो, जंहिंजो लाश ट्रक मां हथु कयो वियो हो ऐं जंहिंजो केस संदसि वालिद जी फरियादी ते ॾोहारी इमदाद ते दाख़िल करायो वियो हो। SSP खैबर जो इहो चवणु आहे। ऐं फ़ौत थी वियल ॾोहारी जेको आहे हुनजो बि SSP जो चवणु आहे त क्रिमिनल रिकॉर्ड ॿियनि ज़िलनि मां बि मालूम करे आया आहियूं, जॾहिं त उहो ॾोहारी जेको आहे सो उहो नौजवान खे नशो ॾेई हुन सां ज़ना कई, अहिड़ी मेडिकल रिपोर्ट बि अची वई आहे, जंहिं बाद जेको आहे सो खैरपुर पुलिस जो मुक़ाबलो करे ॾोहारी खे जेको आहे सो मारण जी दावा कई आहे। जी बादशाह, जी मेहरबानी।